नाज़रीन सांगड़ वेझो फोरन जी फायरिंग में ज़ख़्मी थियल नौजवान ज़ख़्मनि जी सटनि सां फोत थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सांगड़ मां मेहरान टीवीअ जो ज़िलई रिपोर्टर नादिर बुर्दी। जी नादिर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ही सांगड़ में एक हफ्तो अग नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद फौरन जी फायरिंग में जख्मी थियल नौजवान मीर मरी जख्मनि जा सूर नसंदे कराची के एक निजी अस्पताल में दम ॾेई छॾियो। कुछ ॾींहं अॻु ॻोठ गुलाम कादिर मरी वटि हथियारबंद फौरन जी फुर जी कोशिश दौरान मज़म्मत ते नौजवान मीर मरी ते पिस्तौल जा फायर किया, जंहिंजे नतीजे में हू सख़्त ज़ख्मी थी पियो। जॾहिं त जवाबदार सदस्य मोटरसाइकिल फुर करे वाक़े हंध तां फरार थी विया। वाक़े बार ज़ख्मी नौजवान खे पहिरें सांगड़ अस्पताल में नवाबशाह मुंतक़िल कियो वियो हो, जिते सदस्य हालत गंभीर जोगी थियण बाद खेसि वधीक इलाज लाइ कराची मुंतक़िल कियो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर नसंदे अॼु फोत थी वियो आहे। होॾां फोती नौजवान जो मर्द जेको आहे DHQ अस्पताल सांगड़ में ज़रूरी कार्रवाई बाद वासन हवाले कयो वियो। जेको मर्द आहे नौजवान जो घर पहुचण ते कोराम अची वियो आहे, जिन ते इलाइक़े में जेको आहे सोग जी फिज़ा थियल आहे। वाज़े रहे त सांगड़ में वधियल बदअमनी सबबि कारोबारी तौर आम शहरी सख़्त परेशानी जा शिकार आहिनि। जॾहिं त वाक़े बाद इलाइक़े में जेको आहे ॾुख लहर जी छायल आहे। जॾहिं त वासन पारां जेको आहे जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। जी नादिर, अवां जी महिरबानी।